अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो 4JDO न्यूज़ ऐं आवां वज़ीर उंडड़ ख़बर शामिल कयूं था परवेज़ हुसैन भंड जी। नौलखी ब्रांच ऐं खानवाड़ माइनर में पाणी खोट ख़िलाफ़ शहरी ताद ऐं आबादगारनि जो एहतजाज जे अॻवाननि वॾेरो रफ़ीक अहमद कूंदर, असगर कलड़ो, नेक मोहम्मद, मंजूर अहमद अब्बासी, सैयद आशिक अली शाह, अब्दुल हफीज़ सहतो, वकार कूंदर जे अॻवानी में सवी आबादगारनि जो ईदगाह चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो, टायरनि खे बायूं ॾेई धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। मुज़ाहिरीन आपाशी अमलदारनि ख़िलाफ़ नारेबाज़ी कंदे चयो त नवलखी ब्रांच ऐं खानवाड़ माइनर में वाराबंदी गुज़रण बावजूदि शाखुनि में पाणी न पियो छॾियो वञे, जंहिं सबबि कणिक, केला, कमद, लूसण जे फसल समेत अंबनि, लीमनि जा बाग सुकी रहिया आहिनि। आपाशी अमलो हथरादू पाणी जी खोट करे असांजा फसल सुकाए आबादगारनि खे तबाह करे रहियो आहे। मुज़ाहिरीन मुतालबो कंदे चयो त नवलखी ब्रांच ते मुक़रर आबादगार दुश्मन आपाशी खाते जे करप नाअहल अमले खे हटाए जल्द खां जल्द पाणी छॾे आबादगारनि खे माली नुक़सान खां बचायो वञे। HR JD न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।